हिते जॾहिं आयुमि त मूंखे हिकिड़े चैनल जे मालिक चयो त तव्हां जेको आहे सो हिते असांजे चैनल खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो। त मां उतो पाण सां गॾु कैमरामैन बि खणी आयुसि, एडिटर बि खणी आयुसि, मां पाण बि आयुसि, ॿिया बि डायरेक्टर आया। त असां उनजे चैनल खे पेरनि ते बीहारियोसीं। वरी उहो अहिड़ो तोतो चशम थियो, सभ खां पहिरीं मूंखे सज़ा ॾिनई 2 साल त तूं सिंध टीवी ते छो वई कमु करणु। मूं चयो मुंहिंजो उते शागिर्द हो, हुनजी सीरियल हुई प्यासी धरती, मां उते कमु करणु वियो, तो वटि त कुझु कोन हो। जेकॾहिं मां ॿिए चैनल ते, उहो बि सिंध जो चैनल हो, सिंधी लैंग्वेज में हो, सिंधी चैनल हो। मोटी आयुमि त मूंखे चयो माफ़ीनामो लिखी ॾे, त ॿीहर चैनल ते न वेंदे। मूं चयो मां त ख़ुदा खे मञ, मां सिंधी जो पुटु मरदे मरी वञा, कंधु झुकायां बि न, तूं माफ़ीनामो थो चए, कंधु कटराए सघां थो, माफ़ीनामो न लिखी ॾींदोमांइ। न लिखी ॾिनो, मूंखे चयो 2 साल तो ते पाबंदी आहे। मूं चयो ओके। तोखां अॻ में त मां सिनेमा ते हुयुसि न, तो त मूंखे एक्टर कोन कयो आहे, तो मूंखे डायरेक्टर कोन कयो आहे, तो मूंखे कैमरामैन कोन कयो आहे। ख़ुदा गवाह आहे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, मुस्लमान आहे। जेकॾहिं मां कूड़ ॻाल्हायां, सिंध टीवी खे ख़बर आहे, अब्दुल करीम राजपर खे, ऐं उन मालिक खे ख़बर आहे, उनजे जनरल मैनेजर प्रोग्राम मैनेजर खे ख़बर आहे, कुझु एक्टरनि खे ख़बर आहे। 2 साल मां घर वेठो रहियुसि। वरी उन खां पोइ मां आपा ॾे हलियो वियुसि, ॿियनि चैनलनि ते हलियो वियुसि, मां फिल्मूं करणु शुरू कयो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मां अलाह जे फज़ल सां मुंहिंजा जेके 2 उस्ताद हुआ जिन मूंखे एक्टिंग में आंदो, उहे हॉलीवुड जा एक्टर हुया। अब्दुल लतीफ़ साकी जेको PTV जो जनरल मैनेजर हो, अब्दुल करीम बलोच साहब उनजो वॾो भाउ अब्दुल लतीफ़ साकी, उनजी पहिरीं फिल्म हॉलीवुड जी हुई भावानी जंक्शन। उन फिल्म जो एक्टर बि हो, उन फिल्म जो डायरेक्ट असिस्टेंट डायरेक्टर बि हो। ॿियो मुंहिंजो उस्ताद शाहबाज़ दुरानी, जंहिं जिनाह फिल्म में ख़ान गफ़ार ख़ान जो रोल कयो, उहा बि हॉलीवुड जी। पोइ मां सोचंदो त 2 मुंहिंजा उस्ताद जेके आहिनि से हॉलीवुड में कमु करे चुका आहिनि, मां कॾहिं सरहद पार ॿाहिरि कमु कयां। माण्हू स्ट्रगल कंदो रहे, जेको मूं चयो न अलाह वठंदो आहे। अलाह ताला मुंहिंजी ॿुधी, मूं हिकिड़ी इंटरनेशनल फिल्म कई जंहिंजो नालो मूमल राणो हो, हम टीवी जी हुई। हुन में सबा कमर मुंहिंजी धीअ थी हुई, अहसन खान हो, ॿिया हुआ। त मां उन ॾींहुं सजदो करे अलाह जो शुक्र कयो त मुंहिंजा उस्ताद जेके हुआ हॉलीवुड जा हुया, अॼु मूं उन्हनि जो नालो रोशन कयो। मां सुरखुरू आहियां पंहिंजे उस्तादनि जे साम्हूं, त उन्हनि खे लॼारो मूं न कयो आहे, उन्हनि जो कदु झुकण न ॾिनो आहे, घाट ऊंचो कयो आहे। तुंहिंजे शागिर्द ॿाहिरि सरहद पार करे फिल्म करे आयो आहे। ज़बरदस्त। अच्छा, जीअं तव्हांजी जीअं असां क्रिकेट जी ॻाल्हि कईसीं, त जीअं तव्हां चयो त 25 साल क्रिकेट तव्हां खेॾी आहे, ऐं पर उहा वरी रीज़न बि इन में असांखे ख़बर पइजी वई त तव्हां क्रिकेट में छो न थी सघियो अॻियां। ईअं ईंदासीं असां बॉडी बिल्डिंग ते, त बॉडी बिल्डिंग बि तव्हां मुंहिंजे ख़्याल में जेका पाकिस्तान लेवल ते कई आहे। पहिरियों डिस्ट्रिक्ट लेवल ते कयमि, ठीकु आहे, डिस्ट्रिक्ट उते बि मूंखे सुठा उस्ताद मिलिया, पर बॉडी बिल्डिंग जेका ही पैसे जी गेम हुई। अच्छा, इहो भला माना क्रिकेट मां हिकदमि बॉडी बिल्डिंग में कीअं कन्वर्ट? मूंखे जॾहिं अमर जलील साहब चयो त छोकिरा तुंहिंजो रनअप सुठो आहे, तुंहिंजो रिधम सुठो आहे, तुंहिंजी फास्ट बॉलिंग सुठी आहे, तुंहिंजी लाइन ऐं लेंथ सुठी आहे, मां वेही तोखे ॾिसंदो आहियां, पर वक़्तु बर्बादु थो करे, थींदी कुझु कोन। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जंहिंखे PCB चवंदा आहियूं असां, त मूंखे चई त पोइ ते तूं माज़ी में वञ। 47 खां अॻु में सिंधियुनि जी टीम हुई, जिमखाने में उन जूं तस्वीरूं बि लॻल आहिनि, डॉक्यूमेंट्री बि आहिनि, जिन पंहिंजो बरतानिया खे शिकस्त ॾिनी, ऑस्ट्रेलिया खे बि शिकस्त ॾिनी 47 में। जीअं पाकिस्तान ठहियो, उन खां पोइ उहे हलिया विया लॾ पढ़ाइण में भरवारे मुल्क, उन खां पोइ को बि सिंधी न आयो। मूंखे जे 47 खां वठी हिन महिल ताईं छोकिरा, मूंखे छोकिरो चवंदो त को सिंधी ॾिठो अथई रांदीगर? मूं चयो न। पोइ तूं जे ख़्वाब छो थो ॾिसे? हेॾी महिनत, भॼ भॼां, रनिंग, ॾाकणनि ते चढ़णु वञणु, सॼो ॾींहुं तुंहिंजी इहा महिनत आहे। मूं चयो बसि मंज़िल मुंहिंजे साम्हूं बीठी आहे, हीअं विकेटियूं पूरी कराची जे ग्राउंडनि ते उॾारींदो थो वञा, वॾो नालो मुंहिंजो आहे, नंबर 1 ते आहे, थी वेंदुसि मुंहिंजो। अंधान छा ॾिसनि कोन था छा? चलो ठीकु आहे, कर। पोइ वरी कॾहिं कॾहिं इंसानु पाण थधे दिलो दिमाग़ खां सोचणु शुरू कंदो आहे त बुज़ुर्ग मुंहिंजे वॾे, मूंखां 12-13 साल वॾो आहे, वधीक वॾो न आहे, त मुंहिंजो थी सघे थो सही हुजे। बिल्कुलु।